डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़खरुज़्ज़मा जी सदारत हेठि ज़िलई काउंसिल मटियारी जे अहम इजलास में 18 अक्टूबर ते थियल कारसाज़ साने जे शहीदनि लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबरनि पारां शहीदनि खे ज़बरदस्त भेटा पेश कई वई। मेंबरनि पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते बहस कयो वियो, जिन में तालीम, सिहत, पाणी जी निकाली, सफ़ाई सुथराई जे मसइलनि खे निशानदेही कई वई। लाॻापियल कमेटियुनि खे फ़ाल करण लाइ भरपूर उपाउ वठण ते ज़ोर ॾिनो वियो। इजलास में वाइस चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी सैयद सालिह मोहम्मद शाह ऐं मेंबर ज़िला काउंसिल सैयद जलाल शाह जामूद पारां ॾिनल इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं, जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ां मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठण बैदि तरक़ियाती कमनि खे तेज़ करे वक़्त सिर मुकमल करण लाइ लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं। इजलास खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी मखदूम फ़खरुज़्ज़मा चयो त ज़िले काउंसिल पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते तरक़ियाती कम जारी आहिनि, जिन खे वक़्त सिर मुकमल करण लाइ लाॻापियल इदारनि खे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि चवण त मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स में अवाम खे सोलर प्लेटूं ॾियण जी पिणु रथाबंदी कई वई आहे। गजाणी में मेंबर ज़िला काउंसिल सैयद नवीद हैदर शाह न्यू सईदाबाद शहर में नागरा जी ऑफिस क़ाइमु करण लाइ रिथ पेश कई ऐं ऐलान कयो त आऊं पंहिंजे बजट मां ऑफिस क़ाइमु करण लाइ 1 लख ॾियण जो ऐलान कयां थो। हुन ज़िलई काउंसिल मेंबरनि खे पिणु 1-1 लख रुपया नादरा ऑफिस ठाहिण लाइ ॾियण जी दरख़्वास्त कई, जंहिं में ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा काउंसिल तरफ़ां 50% फंड ॾियण जो ऐलान कयो। ज़िले काउंसिल मेंबर सैयद शहज़ाद शाह रथ पेश कंदे मुतालबो कयो त ज़िले जे अक्सर ॻोठनि तोड़े शहरनि में जर जो पाणी पीअण जे क़ाबिल न आहे, जंहिं सबबु माण्हुनि में केतिरियूं बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। तंहिं करे ज़रूरी आहे त आरओ प्लांट्स ॾिना वञनि त जीअं माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मिले, जेको हिननि जो बुनियादी हक़ आहे। ज़िले मेंबर आपा फिरदौस पारां ज़िले जे क़दीमी क़ब्रिस्तान जी सार संभाल लहण ऐं ख़ासि तौर ते गंदे पाणी खे क़ब्रिस्तान में वञण खां रोकण लाइ लाॻापियल इंतिज़ामिया खे ख़ासि उपाउ वठण बाबति रिथ पेश कई। ज़िले काउंसिल मेंबरनि मोहम्मद यूसुफ छुटो रिथ पेश कंदे चयो त उॾेरो लाल खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। ज़िले काउंसिल मेंबर मोहम्मद यूसुफ छुटो रिथ पेश कंदे चयो त उॾेरो लाल खे तालके जो दर्जो ॾिनो पियो वञे, जंहिं में उॾेरो स्टेशन खे तालके जो हेडक्वार्टर बणायो वञे। अब्दुल वाहिद उमरानी, न्यू सईदाबाद। नाज़रीन, ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।